पप्पा पप्पा शादीअ में घणो ख़र्चु ईंदो? ख़र्चु त असांजे मथां आहे न, केतिरो था कयूं त असां घणो कंदासीं, असां थोरी कंदासीं वधीक ख़र्चु। अरे पप्पा जेको ख़र्चु लागू आहे उहो त लॻंदो ई न। कहिड़ो ख़र्चु लागू आहे? पप्पा ॾिसो हाणे सभिनी खां पहिरियों एंगेजमेंट पार्टी। न छा न छाजी एंगेजमेंट पार्टी? छाजी एंगेजमेंट पार्टी माना? एंगेजमेंट पार्टी न कंदासीं। एंगेजमेंट पार्टी की न कंदासीं? अरे भाई एंगेजमेंट पार्टी जो मतिलबु छा? मुंडी त पाइणी आहे न, पर ॿाहिरो पाए छॾींदासीं पाण में। अरे त पोइ माण्हुनि खे जंहिंमहिल ॿुधाईंदासीं शादी जो डायरेक्ट त सोचींदा एंगेजमेंट त आयासीं न, डायरेक्ट शादी कीअं? उहो चवंदासीं पाण ई मम्मी मां, चवंदा लव मैरिज अथनि, पाण ई ॿाहिरां वञी करे आया एंगेजमेंट, असांखे बि घर अची ॿुधायो अथऊं। पर यार हद आहे इहे यार, नालो मुंहिंजो ख़राबु थी वेंदो। वॾो नालो ठहियलु आहे तुंहिंजो, कोई सिंघ ई अथो न। फेसबुक ते व्हाट्सएप ते विझी छॾिजो न फोटू, पाण खे ख़बर पइजी न सभिनी खे। पाण ई RIP जेको लिखंदा आहिनि लिखंदव, हरू भरू तुर शइ लाइ छा हेॾा माण्हू घुरायूं लख ॻाल्हियूं पंहिंजा। पप्पा RIP दुख में लिखबो आहे, त बाक़ी छा लिखंदा आहिनि? कॉन्ग्रेचुलेशन चरिया भई चट। पप्पा ॿिया कहिड़ा कहिड़ा फंक्शन न कंदासीं? अरे भाई सभु फंक्शन कंदासीं, पर शायदि थोरो दिमाग़ सां कंदासीं सभु कमकार। माना डीजे पार्टी न कंदो? न डीजे पार्टी कंदासीं, शायदि अॼुकल्ह रिवाज बि लॻो पियो आहे, पर सोचां थो एंट्री चार्ज रखूं, नॉमिनल चार्ज पर रखंदासीं। डीजे पार्टी ते एंट्री चार्ज? हा त छा कबो पोइ? ना कया पैसा न आहिनि असां वटि, उन्हनि जो तूं क्लब में दोस्तनि सां पैसा भरे वए न एंट्री जा, हिते बि रखंदा 150-200 रुपया चार्ज नॉमिनल। वॾी ॻाल्हि थोड़ी आहे कंहिंजे लाइ बि। ॿारनि खे खणी फ्री एंट्री ॾींदासीं, कपल जा 150-200 चार्ज रखंदासीं न, वधीक थोड़ी आहे। ऐं अगरि तुंहिंजा दोस्त जेके ईंदा उहो स्टेग एंट्री रखंदा 700-800 खनि, तुंहिंजा दोस्त आहिनि रही पाण ई भरे वेंदा। पप्पा यार तव्हां छा था ॻाल्हायो? चुप कर तूं, कमाए कॾहिं त ख़बर पवंदे घणो टाइम लॻंदो आहे। हरू तूं कोई सुख न ॾींदा आहिनि त तुंहिंजी शादी ते एॾा पैसा उॾायूं। पप्पा हे एंट्री वेंट्री जा चार्ज रखंदो, असांजा सभु नाराज़ थी वेंदव, मासियूं मामियूं चाचियूं जीजा जेके बि आहिनि सभु, उनजो बि मां सभु सोचे रखियो आहे। जेको बि कंदो आहियां सभु दिमाग़ सां कमु कंदो आहियां मां, तो वांगुरु हवाई घोड़ो न आहियां। मां छोकिरीअ पीउ खे सम्झाए छॾींदोमांसि कि जेके बि मिट माइट हुननि खे हुननि जा वरजा आहिनि कि छा आहे एंट्री चार्ज, हुननि खे चइजो कि असां कराई आहे एंट्री चार्ज। जीअं असांजा मिट माइट जेके असांखे वरजाईंदा, असां चवंदासीं कि इन छोकिरी वारनि करायो, माना हुननि जी बि रहिजी ईंदी, असांजी बि रहिजी ईंदी, सम्झी? पप्पा हिते तव्हां चओ त असांजी बि रहिजी ईंदी, हुननि जी बि रहिजी ईंदी, त ॿिन्ही जी लहंदी। तूं घणो दिमाग़ न लॻाए, तोखे कोई वरजाई न, बसि तूं छोकिरी वारनि मथां ब्लेम कर। असां छोकिरी वारनि खे चवंदा असांजे मथां ब्लेम कनि, बसि ईअं ख़ाली करिणो ई आहे सिस्टम। बाक़ी वेॾी त असां चङी तरह कंदासीं, उहो त रिवाज जीअं आहे असां उहो कंदासीं बराबरि, हुन में काई घटिताई न कंदासीं। बाक़ी रिसेप्शन जो मां सोचां थो वञा। छा रिसेप्शन? रिसेप्शन बि वर्थ नथी लॻे मूंखे। माण्हू अचनि ख़ाली फोटू कढाए रोटी कई निकिरी वञनि हर कोई, हुन लाइ बि एॾो ख़र्चु कयूं, मतिलबु नथो लॻे। हिकु कमु कंदासीं न, हेठि ग्राउंड ते तव्हां ॿई बीहजो, माण्हू हर कोई अचे फोटू वोटू कढाए, ॿाहिरां गेट तां कणा प्रसाद वठी हर कोई घर वञी सुखी थिए। असां बि जीअं राति जो घर जी रोटी खाई चुप करे सुम्ही पऊं, मस्तु डिसेंट नमूने हिकदमि शादी थी वेंदी फर्स्ट क्लास। एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई। अगरि पसंदि आई त प्लीज़ लाइक कमेंट शेयर बिल्कुलु कजो। ऐं अञा ताईं जे सब्सक्राइब न कयो आहे प्लीज़ सब्सक्राइब, ऐं सब्सक्राइब करण खां पोइ हुनजे पासे में बेल आइकन ज़रूरु दबाइजो, त जंहिं महिल बि मां वीडियो विझां तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन अची वेंदी। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।